बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लज़ीना यक्तुमूना मा अंज़लना मिनल बय्यिनाति वल हुदा मिन बअदि मा बय्यन्नाहु लिन्नासि फिल किताबि उलाइका यलअनुहुमुल्लाहु व यलअनुहुमुल लाइनून। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सुइला अन इल्मिन फ़कतमहु उल्जिम यौमल क़ियामति बिलिजामिन मिन नार। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उन्वान आहे हक़ जी तलक़ीन करणु, सच चवणु, हक़ खे न लिकाइणु। फरमाए इन्नल्लज़ीना यक्तुमूना मा अंज़लना मिनल बय्यिनाति वल हुदा। बेशक उहे शख़्स जेके लिकाइनि था चिटनि वाज़िह दलीलनि खे, हिदायत जे ॻाल्हियुनि खे जेके असां किताब में नाज़िल कयूं माण्हुनि जे लाइ, उहो लिकाइनि था, सही नथा ॿुधाइनि। उहे शख़्स कहिड़ा, उन्हनि जे लाइ छा आहे, उलाइका यलअनुहुमुल्लाहु व यलअनुहुमुल लाइनून। इहे अहिड़ा शख़्स आहिनि जिन ते अलाह बि लानत थो करे, लानत कंदड़ बि लानत था करे। केरु शख़्स लिकाइनि था कितमान हक़, हक़ केरु था लिकाइनि? फरमाईंद हिकिड़ा आलिम जिन खां मसइलो पुछियो वञे, ॾिसई त हाणे मूंखे नुक़सानु थो पए त फ़तवा उबती ॾिनई, अबा मिल्कियत तक़सीम कढी ॾे, ॾिठई त हाणे हिनखे जे मिल्कियत ईंदी, साईं हाणे हिनखे जे कॾहिं हिकिड़ो जिरेब बि ईंदो त इहो वञी लखनि में पवंदो, तोखे 20,000 ॾियूं था, 50,000 तूं फेराए मसइलो हिन खां कढी ॾे। हल ठीकु आहे बाबा, हुन 10 लख बचाइण लाइ हिनखे 50,000 न, हिन ग़लति फ़तवा कढी छॾी। कितमान हक़, हक़ लिखाइणु। या यहूदो नसारा तौरात इंजील में हुज़ूर जे आमद जूं निशानियूं आहिनि, इस्लाम जूं निशानियूं आहिनि, उहे माण्हुनि खे ॾसनि नथा। यहूदी ईसाई चवंदा पंहिंजा किताब न पढ़ो। वाणियुनि जे किताब गीता में इन्हनि में बि लिखियल आहिनि त आख़िरी नबी ईंदो जंहिंजी माउ जो नालो अमन वारी हूंदी, हिंदगी लफ़्ज़ लिखियल आहे, ऐं जेको पाण सारायल हूंदो, मोहम्मद जो तर्जुमो अरबी में सिंधीअ में सारायल, उन्हनि जी हिंदी में लिखियल आहे। हाणे हो यहूदी चवंदा त तौरात न पढ़ो, ईसाई चवंदा इंजील न पढ़ो, ऐं हिंदू चवंदा गीता न पढ़ो। गीता पढ़ंदा त इस्लाम आणींदा, तौरात पढ़ंदा मुस्लमान थींदा, पर उहो नथा कनि। उहे आलिम यहूदियुनि जा, ईसाइनि जा, या हींअर वक़्त जा जेके दरबारी सरकारी मुला, जेके वक़्त जे बादशाह जी जेको आहे सो तारीफ़ कंदा, मर्द मोमिन, मर्द हक़, ज़ियाउल हक़, ज़ियाउल हक़ जा नारा हुन नया पे। पोइ उहे दुनिया जे लालच ने लब जे करे अहिड़ा खोड़ हुक्मराननि जा सरकारी दरबारी ख़रीद थियल आहिनि, जेके उन्हनि जे लाइ पिया फिटनि, वसंदा वतन, उन्हनि खे ईअं अमीरुल मोमिनीन जा लक़ब ॾियनि, क़ाइदे मिलत इस्लामीअ जा लक़ब ॾियनि, अजीब लफ़्ज़ जंहिंजो इस्लाम जो सां परे जो बि वास्तो कोन्हे। फरमाईंद इहे जेके हक़ लिकाइनि था, इन्हनि ते अलाह जी बि लानत, ऐं लानत कंदड़नि जी बि लानत। लाइनून, लानत कंदड़ केरनि? फ़रिश्ता ऐं जेको आहे सो आलिम, आम माण्हू, जेके माण्हू ज़ुल्म कंदा हुनखे हर को लानती चवंदो। अबा फिलाणे वटि फ़ैसिलो कराइण वियासीं, हक़ जो फ़ैसिलो न कयईं, जंहिंखे तकलीफ़ पहुती उहे त लानत कंदसि न, मुंहं ते न चई सघंदसि, पर पुटु कंदसि। हिकिड़ो फ़ैसिलो हो मिल्कियत जी तक़सीम जो, पोइ कोर्ट में केस हलियो पियो, विच में हुन हमरा चयो मां पंहिंजी भेण खे हिसो ॾियां थो, हुन मजलिस में आऊं घुसो, पोइ कंडियारो मुंहिंजो ते वियासीं न, अबा मुफ़्ती साहिब जी तहरीर ॾिसे, उहो बि हिकिड़ो वॾेरो जेको ॿियो माण्हू कंहिं मौलवी खे वठी आयो, उन मौलवी मूंसां 20 मिंट बहस कयो, चीसी ज़मीन पोइ वेसन में छो लिखियल आहे, फ़तवा त 100 पैसे ते ॾिबी आहे, हिन ते ॾिबी आहे, हुन ते ॾिबी आहे। 20-25 मिंट लॻा मूंखे उन फ़तवा सम्झाइण लाइ। मां चयो ॻाल्हि ॿुधजे, वेसन ते लिखियल आहे त हिते ज़मीन आहे, पैसा कोन्हनि के। 20 मिंटनि खां पोइ घणा उबता सुबता सुवाल करे हुन ॾिठो त हिन मौलवी मां जान छॾाइण ॾुखी आहे, पोइ हुन हार मञी। पोइ जेको वॾेरो विच में ॿियो वेठो, उन चयो असां बि मिल्कियतुनि जा तहरीरुनि जा फ़ैसिला ॾिठा आहिनि, हे त मौलवी सही थो जेको अजायो 20-25 मिंट ॻाल्हि खे उलझाए वेठो। हाणे इहो मौलवी हक़ लिकाए पियो चए अलाह जी बि लानत, ॿुधंदड़ जी बि लानत, ऐं आम माण्हू जी बि लानत, जंहिंखे नुक़सानु थींदो लानत विझंदुसि, पोइ सरेआम न विझेसि पंहिंजे मुंहुं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, हदीस अबू दाऊद में आहे, मन सुइला अन इल्मिन, जंहिंखां कंहिं इल्म जे बारे में पुछा कई, को मसइलो पुछो कयो वञे, पुछा कई वञे, फ़क़त हू को लिकाई, ॼाणे पियो, हिकिड़े ख़बर कान्हे, उहा अलॻि ॻाल्हि आहे, अला मूंखे ख़बर कान्हे, सही आहे ॾिसंदुसि, ॼाणी वाणी इल्म लिकाई। पोइ फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उल्जिम यौमल क़ियामत बिलिजामिन मिन नार, क़यामत जे ॾिहाड़े उनखे बाह जो लगाम ॾिनो वेंदो, घटि बाह जो ॾिनो वेंदो,
ॻिचीअ में वात में जेको रसो हूंदो बाह जो, इहा हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे कूड़ी ॻाल्हि खे हक़ खे लिकाइणु, कूड़ हणणु, फरमाए जेको हक़ लिकाए थो सची शायदि नथो ॾिए। अब हाणे असां केस त कयूं, माण्हू ॿियनि ई नथा। अब वॾो हरामी माण्हू अञा असां किथां ॾींदासीं, मोह ॾींदासीं। पोइ हक़ लिकायूं, छाजे करे? या बाबा जाओ जलाल जे करे फ़ाइदो न मिलंदो, पैसा न मिलंदा, सुभाणे हिन वॾेरे खां रईस खां वॾे हिन करप्ट माण्हू खां पैसा वठंदा आहियूं, या वरी टिज जे करे वेड़ो आहे। फरमाए जेको हक़ खे लिकाए थो सची शायदि नथो ॾिए। कोर्ट कचहरी में इंसाफ़ देरि सां हिन जे करे थिए थो, ज़ालिम पावरफुल थिए थो मज़लूम जी ख़ामोशी जे करे। जे मज़लूम सभु उथी पवनि त ज़ालिम खे ॻोल्हे जॻह कान मिलंदी। फरमाए जेको हक़ जी शायदि नथो ॾिए, कूड़ थो ॻाल्हाए, कूड़े माण्हू जो साथारी थिए, या मौत जे ख़ौफ़ जे करे या फ़ाइदे जे करे, फरमाए उहो शैतान अख़रस, मदीने वारे में फरमायो गूंगो शैतान, हक़ खे लिकाईंदड़ गूंगो शैतान, ग़लति फतवा ॾियणु वॾेरे जे हक़ में इहो गूंगो शैतान, लानत अलाह जी पवंदसि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हक़ जी ॻाल्हि चवणु इहा सदके खां वधीक बहितर आहे। सदको थोरो आहे, 50-100 ॾेई छॾियईं, हक़ चवणु सदके खां वधीक बहितर आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलाह वटि तव्हांजी रोज़ी बि लिखियलु आहे, तव्हांजी मौत बि लिखियलु आहे। कॾहिं मरंदो उहो अलाह खे मालूम आहे, केतिरी रोज़ी खाईंदो उहो मालूम आहे। तंहिंजे करे हक़ चवण खां न कीबायो। अब टिजे थो त मारे छॾींदो, सची ॻाल्हि कंदुसि, हिन कातिल जे लाइ बीहंदुसि, हिन क़तलु कयो आहे मूंखे ख़बर आहे, कोर्ट में नथो अचे टिजे जे करे, या वरी माली मफ़ादात जे करे मुंहिंजे रोज़ी ते हिननि ते नुक़सानु ॾींदो मूंखे। पर में रोज़ी ॾियण वारो अलाह हुआ, मौत हयाती वारो अलाह हुआ। तंहिंजे करे हक़ चवण खां पोइ ते न हटो, सच जी शायदि ॾियण खां पोइ ते न हटो। जेको सच जी शायदि खां हटी वियो इहो ॼण ज़ालिमुनि में शामिल थी वियो, पोइ भली मज़लूम मुंहिंजे ज़ालिमुनि में शामिल आहे। इस्लाम में ताक़त आहे। हिकिड़ो माण्हू ॿिए मुल्क जो आयो, अबू जहल सां वापारु थियलुसि, टाइम ते पैसा हुन पियो, सिज लही वियो। हाणे ॿियनि मुशरिकनि सरदारनि टोक ठठोल करे वञी नबी साईं ॾस ॾेखारियो, हिते इहो माण्हू अथई, इहो तोखे तुंहिंजो हक़ वठराए ॾींदो। गिरते को तिनके का सहारा। हाणे हुन वीचारे खे मके जो हुयो कोन, हुनजो मतां इहो मुंहिंजो रस्तो अण हुयो, माण्हू जेको रस्तो ॾसींदुसि ओॾांहुं वेंदो। हू वञी हुज़ूर साईं पहुतो, राति जो टाइम थियण वारो, चईसि मां मुसाफ़िर आहियां, मुंहिंजो हिन सां वापारु हो, ॾेती लेती मूंखे ॾिए कोन थो। माण्हू ॾस ॾिनो आहे त इहो नालो अथसि मोहम्मद, तोखे वठराए ॾींदो। पाण खणी हलिया। हो बि जिन शरारतनि ॾस ॾिनसि उहे पुठियां ॾिसनि पिया त कयो। पाण जो अबू जहल सरके जॾहिं हक़ ॾे, अबू जहल तकड़ में पैसा ॾेई हमरा हलियो वियो त ॾाढो ख़ुशि थियो। हे नबी साईं भलियो वियो, अची हुननि ॿियनि सरदारनि थोक बुझो कयोसि, पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झींदो, पिया दिले रही मोहम्मद जो आई त तकड़ में ॾिनई। बाबा मां चयो ॾिठो की बाह जा शोला हा, मां चयो जेकॾहिं नथो ॾियां त मां त सड़ी वेंदुसि। हक़ में एॾी ताक़त आहे। ग़रीब मज़लूम जॾहिं ज़ालिम खे हक़ चवंदो न, एॾो पावर आहे, केतिरा मारींदे, केतिरनि खे तकलीफ़ ॾींदे, जेसि ताईं अलाह न मारे माण्हू न मारे सघंदो। ऐं निमा अमल ईमान आणणु सवलो कमु पंहिंजे पाण ते आहे। अमल साले तारीफ़ माण्हू कंदे नथा कजंदा, मां वॾो नेक माण्हू आहे, सदका ख़ैरात पियो करे, पर जॾहिं तव्हां हक़ चवंदो न पोइ वरी गिला कंदे न थकबा। अब हिन मसीद में न वञ, इहो मौली साहिब कॾहिं सदर खे छिके, कॾहिं वज़ीर आज़म खे, कॾहिं आर्मी चीफ खे, कॾहिं कंहिंखे इन पुठियां निमाज़ ई न पढ़, मसीद में सियासत शुरू कई अथई, अलाए केतिरियूं ॻाल्हियूं कंदा। छो त वणंदी ॻाल्हि कान, ॻाल्हि वणंदी कान। हक़ चवंदे पोइ गिला कंदे न थकजंदा। निमाज़ पढ़, रोज़ो रख, ईमान आण, तारीफ़ कंदे न थकजंदा। ॾाढो मोमिन माण्हू आहे, निमाज़ पढ़ियो, रोज़ो रखे वेठो आहे, ज़िक्र फ़िक्र ॿिए कंहिं जॾहिं 2 में 3 में, पर जॾहिं हक़ चवणु शुरू कंदे हाणे तुंहिंजी गिला कंदे न थकजंदा। इहे भली साबित कनि, अलाह जे दफ़्तर में त चङाई लिखिजे। मौत अलाह हुनजे माण्हू न ॿारे सघंदा। हज़रत जाबिर रज़ी अलाह ताला खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त रसूलुल्लाह ने फरमायो अलाह जे जिब्राइल अमीन खे चयो फलाणी बस्तीअ खे चकी पटे उछले छॾ, हलाक करे। चीज़ हुन में हिकिड़ो नेकोकार बानो आहे, वॾो इबादत गुज़ार आहे, अखि छिंभ जेतिरी बि नाफ़रमानी नथो करे, अखि छिंभ माना मथे अखि करे हेठि कजे। अलाह फरमाए इन खे बि हिन बस्ती में तबाह करे। छो जे अलाह ऐं अलाह जे रसूल जी नाफ़रमानी थींदी रही, ज़ुल्म, ज़्यादतियूं, खून, क़त्लो गारत थींदी रहियो, इहो पंहिंजी इबादत में मसरूफ़ रहियो, हुननि खे न चई। न चवण जे करे अज़ाब में इहो बची वेंदो। चवंदा आहिनि बसि सुखनि सां गॾु सवाबु सड़ी वेंदो। अलाह जो अज़ाब ईंदो त सवाबु सड़ी वेंदा, पर जेकॾहिं हक़ चवंदो रहियो इहो बची वेंदो। ऐं हक़ वारो माण्हू वणंदो कोन।
भली न वणे अलाह वटि त वणंदो। तव्हां हक़ चवणु शुरू कंदा, ॿाहिरि बि बाइकाट कंदा, मिट बि कंदा, वॾेरे जे ख़िलाफ़, क़ौमी सरदार आहे बुजेरी जे ख़िलाफ़ तूं चईं पियो, असांजे चेयरमैन जे ख़िलाफ़ ॻाल्हाई पियो, पोइ भली चेयरमैन हिननि जो सभई माल खाई वञे, यतीमनि जा पैसा बि खाई वञे, गटरनि जा ढक बि खाई वञे, ऐं ज़कात जा पैसा बि खाई वञे, सभई हड़प एॾो हाज़मो जो पको आहे, कुझु बि नथी बदहाज़मी थिएसि, त बि ख़ामोश रहो। इस्लाम सेखारियो आहे हक़ कड़ो आहे, पर हक़ ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजी क़ौम खे सॾु कयो, जबल सफ़ा ते चढ़िया, अलाह जे हुकुम कयो अंज़िर अशीरतकल अक़रबीन, प्यारा पंहिंजे वेझनि माइटनि खे डिॼार। सूरत शूरा आयत 21, पाण जबल सफ़ा ते चढ़ी आहे, सफ़ा पहाड़ी ते चढ़ी सभिनी कबीले वारनि सॾु कराई, सभु आया फरमायो त मां जेकर चवां त हिन पहाड़ी जे पुठियां हिकिड़ो वॾो लश्कर अचे थो तव्हां सां विढ़णु, पोइ तव्हां छा कंदो? चई मञीदासीं। मां जर्रबना का इलाह सदकन, असां तव्हांखे सदाईं सचो लधो आहे, एतिरो आज़मायो आहे, तव्हां पंहिंजी 40 साल ज़िंदगी में कॾहिं कूड़ कोन ॻाल्हायो आहे, ऐं 3 दफ़ा पुछो चई रुगो मञीदासीं, बल्कि तयारु थी ईंदासीं त असां पंहिंजो दिफ़ा कयूं, डिफेंस कयूं, हथियारनि सां लेस थी ईंदासीं। पाण कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून, कलमो पढ़ो, ईमान आणियो, हक़ जी ॻाल्हि कयूं, कामयाब थी वेंदो। पोइ पहिरीं नबी साईं चाचो अबू लहब, जंहिंजो नालो अब्दुल उज़्ज़ा हो, अबू जहल नबी साईं चाचो न हो, अबू लहब चाचो हो। अबू लहब चयो तब्बलक अलिहाज़ा जमअतन, जी हथ भॼनी हलाक थी हिन जे करे गॾु कयो अथई, हेॾा सभु कबीला गॾु कया अथई, अलाह खे पंहिंजे महबूब जी गुस्ताखी न वणी। अलाह साईं हिन त उते चयो कंहिं ॿुधो कंहिं न ॿुधो, या अॻिते को पढ़े को न पढ़े, सूरत लहब में अलाह साईं क़ुरान शरीफ़ में चयो तब्बत यदा अबी लहब, अबू लहब जा 2 हथ भॼन, हिते न वतब पाण बि हलाक थिए, हथ बि भॼन हलाक थियनि त पाण बि हलाक थिए। मां अगना अनो मालू व मां कसब, इनखे पंहिंजो नफ़ो बि माल बि कमु न ईंदो, जेको पोरियो कमाई उहो बि कमु न ईंदुसि। घरवारी बि दीन जे मुखालिफ़ी, हक़ जे मुखालिफ़ी, चई त इन जी घरवारी सयसला नारन ज़ात लहब, इहो अनक़रीब बाह में दाख़िल थींदो, जेका ॼिभनि वारी भड़कंदड़ हूंदी, घरवारी बि हिन सां गॾु सड़ंदी। अलाह खे मदीने वारे मीर जी गुस्ताखी पसंदि न आहे। जंहिं बि रसूलुल्लाह जी गुस्ताखी कई, रब उन्हनि खे सज़ा ॾिनी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी अबू लहब कई, अबू जहल कई, उतबे कई, शेबे कई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सुकाबतुल्लाह में निमाज़ पिया पढ़नि, पोइ ॾिठऊं पाण में वेठा चिफ़िलाइण हंधि उठ पिया कुर्जनि, हुनजो ओझ बोझियो रतु खणी जो, पोइ रसूल सजदे में विया, हिते रखूं मथां रखियऊं पाण साईं सजदे में। हिकिड़ो कमीनो वञी बदबख़्त अमा बीबी ख़ातून जन्नत खे ॿुधाई ॾिस, ऐं हज़रत बीबी ख़ातून जन्नत घटो थो ॻाल्हायो, बोझ मथे कयूं, साईं जी निमाज़ पूरी करे अल्लाहुम्मा अलैका बि कुरैश, जलाल में चई अलाह दुख बि थियो, चई अलाह साईं हिननि जी पकड़ करो 3 दफ़ा, छो जेका साईं जी ॻाल्हि कंदा 3 दफ़ा चयूं। पोइ उहे जंग जे बदर में इहे सभई सरदार क़तल कया विया, हिकिड़े खूह में उछलिया विया, अॼु ताईं हुन में पिया आहिनि कंहिंजी जाइ। असांजा माण्हू अहिड़ा चरिया, ओॾे वञी खूह मां बि मिटी पड़, अड़े इहे त फरमाई वतब असहाबुल कलीब, वतब लानतुल्लाह असहाबुल कलीब, इन्हनि जे मथां रब साईं लानत हिन जे पुठियां करे, लानत वारी जॻह तां बि अहिड़ा पाकिस्तानी हिंदुस्तानी शिरक वारा उतां बि मिटी पटे खाइनि। मस्जिद गमामा खोलियऊं, हाणे वञूं था मिटी बि था पटियूं, अरे नांगायो जा मिटी था खायो। मौलाना अब्दुल कादिर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो न, नांगायो जा मिटी था खाओ, जंहिं वञ दरगाह ते पिया मिटी खाईंदई चुमंदई पिया, बाबा न आहे इहो चुमण। ॿियनि मुक़दस जॻह तां मिटी पटिनि, पर अबू जहल वारे ने खूह तां बि मिटी पिया पटिनि, उतबे ऐं शेबे वारे तां पटिनि पिया, पोइ हुन वॾी भित ॾेई हुन खां परे कयो, अलवाने खां परे थियो। लानत वारी जॻह तां अकुल त आहे ई कोन असांजे अमरान खे, अलाए छा अथनि। जंहिं रसूलुल्लाह जी मुखालफ़त कई आहे, जंहिं हक़ वारनि जी मुखालफ़त कई आहे, उहे ज़लील थिया। जिन इस्लाम जे ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे उहे ज़लील थिया। अॼु न त सुभाणे तारीख़ ॾिसंदी। हक़ जी ॻाल्हि चए बि, अलाह जे पैगुंबर बनी इसराइल में हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम आया, हज़रत यहया अलैहिस्सलाम आया, जॾहिं हक़ जी दावत ॾिनऊं, दीन इस्लाम जी दावत ॾिनऊं, उन्हनि पैगुंबर खे शहीद कयो। फरमाए वयक़्तुलून नबिय्यीन बिग़ैरिल हक़, बेॾो ई क़त्ल कयूं, हक़ जी ॻाल्हि कयूं त क़त्ल कयूं। ॿियो नबी साईं तव्हांजो विढ़नि पिया त को दुश्मनी त कान्हनि, इस्लाम जी दावत ॾिनऊं पे। ऐं इहे यहूद नसारा हुज़ूर खे ईअं पिया सुञाणनि, अलाह चए थो यारिफून कमा यारिफून अबनाहुम, जीअं पंहिंजनि पुटनि खे सुञाणींदा आहिनि ईअं पिया सुञाणनि। छो त पुटनि में माण्हू न भुलिजंदो, पोटनि ॾोटनि भाणजनि भाइटनि भुलिजी कोन, औलाद में न भुलिजो। को खणी भली 100 पुट हुजनि पर सभिनी खे सुञाणींदो, ईअं नबी साईं सुञाण पिया, पर नबी साईं हक़ जी ॻाल्हि न ईमान आहे। तंहिंजे करे सच चइबो, सची गवाही ॾिबी, सचारनि जो साथ ॾिबो। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन, ए ईमान वारो
ॾिजो अलाह खां सच वारनि जो साथ, कूड़नि जो साथ न ॾियो, सचनि सां रहो। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अदीनु नसीहत, दीन ख़ैर ख़्वाही आहे। साहबा अर्ज़ कयो कुलना लिमन, साईं कंहिंजे लाइ दीन ख़ैर ख़्वाही आहे? फरमाए लिल्लाहि वली रसूली वली किताबी वली अइम्मतिल मुस्लिमीन व आमतिन, दीन ख़ैर ख़्वाही आहे असां लाइ, अलाह लाइ, अलाह जे रसूल लाइ, अलाह जे नबियुनि लाइ, अलाह जे किताबनि लाइ, आम मुस्लमान जे अॻुवाणनि लाइ, आम माण्हुनि लाइ दीन ख़ैर ख़्वाही आहे। दीन ज़ुल्म ऐं ज़्यादती जो ॾस न ॾिनो आहे। ज़ुल्म ज़्यादती पंहिंजो करे त बि हुनजी मुखालफ़त बि मज़लूम मुस्लिम हुजे त बि उनजो साथ ॾिबो, मज़लूम काफ़िर हुजे त बि उनजो साथ ॾिबो। इस्लाम में ज़्यादती आहे कान। जीअं बि तव्हांखे गुज़िरियल जुमे ते ॿुधायो त यहूदी जी ज़मीन हिकिड़ो बराए नाम मुस्लमान फबाए पियो, हुज़ूर हुनजे लाइ फ़ैसिलो कयो, वरी उहो हज़रत उमर वटि आयो, हज़रत उमर सां हिनखे जहन्नम रसीद कयो, तलवार सां सिसी नाड़े छॾी। ज़ुल्म कंहिंसां बि न कबो। इस्लाम ख़ैर ख़्वाही आहे, अदल जो मज़हब आहे, ऐं इस्लाम खां ॿाहिरि इहे सभु शयूं आहिनि। अॻे जेके माण्हू तारीफ़ कंदा आहिनि न, अंग्रेज़ वॾा अदल वारा असां वटि हुकूमत करे विया, इहे कमीना रुॻो असां में अदल कंदा, पाण जंहिं ते ज़ुल्म कंदो कुझु बि कोन्हे। हुते सॼो इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे। जेकॾहिं अॼु बि तव्हां माण्हू ॿुधाईंदड़ ॿुधाइनि था, जेकॾहिं अमेरिका में कलाक हिकिड़ो बिजली वञे त अलाए केतिरियूं क़त्लो गारत थी वेंदियूं, छो त हुनजो सॼो कंट्रोल नेट ते आहे, CCTV कैमरा ते आहे। असां वटि बिजली न गैस न नेट कुझु बि कोन्हे, पोइ बि अमुन आहे। इहो अलाह जो फज़ल आहे पाकिस्तान ते, उलमा जी महिनत आहे। हिते बुज़ुर्ग आलिम सूफ़ी पीर फ़कीर अहलुल्लाह नेक माण्हू जेके माण्हुनि खे कंट्रोल कयो वेठा आहिनि। बाबा ज़ुल्म न कयो, ज़्यादती न कयो। अलाह वारनि जी धरती आहे हिन धरतीअ में। ऐं ॿियो को बि मुल्क हुजे, मुल्क पाकिस्तान अलाह जी गनीमत आहे। कंहिं बि मुल्कनि में तव्हां जेकॾहिं पाणे वञी ईअं ॻाल्हायो न ॻाल्हाए सघंदो। शेख साले इमाम काबा पेशावर में आयो, उते 3 ॾींहं कॉन्फ्रेंस थी। उन कॉन्फ्रेंस में ॾिठई त मौलाना फज़ल रहमान हेॾा माण्हू गॾु कया आहिनि, हेॾो हक़ थो चए। उते जो उतां जेको सऊदी गवर्नमेंट जो ख़िलाफ़ ॾिठई, हुन बि बसि जुमे जे ख़िताब ते ईअं झूलेलाल कयो, बसि जीअं ई लथो ख़िताब तां 10 साल कैद बाबा हल। हिते असां जा जेको आहे सो माण्हू कीअं था हुननि खे ॻाल्हाइनि। इहो पाकिस्तान में अलाह जो फज़ल आहे, ॿिए मुल्क में न ॻाल्हाए सघंदव। पोइ जंहिंखे वणे थो जो ॻाल्हाए थो, सोशल मीडिया ते ॻाल्हाए। असांजे बाद इन्हनि करप्ट कामरनि सां केॾी हालत थिए थी, लानतूं हिननि हुकुमरान ते जेतिरियूं पयूं आहिनि। ऐं मां सम्झां थो हाणे जेके वेझे पयूं आहिनि, इन कैनालनि खां पोइ शायदि तारीख़ में कंहिंखे न मिलियूं हूंदियूं, मथां कंहिंखे मिलनि बि न। इहो पाकिस्तान में अलाह जो फज़ल आहे, इहो अलाह जो अवाम ते फज़ल आहे जो हक़ लाइ उथी था पवनि। दुआ अलाह तबारक व तआला जेको मूं चयो हक़ जी तलक़ीन कबी रबी, पोइ हक़ चवण ते जेका तकलीफ़ अचे वतवा सौ बि सब्र को बर्दाश्त कबी, पोइ इंशाअल्लाह ॿिए जुमे ते इन सब्र ऐं सहब ते बयानु कबो। वाख़िर दावाना।